हाँ बिल्कुल नाज़रीन, जीअं त अॼु मज़दूर थे अॼु मज़दूर जे मोकल जो ॾींहुं आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए जेके लाड़काना जेके मज़दूर आहिनि उहे तव्हांखे मज़दूरी कंदा था। सब्जी मंडी में तव्हांखे बसर लाहींदे नज़र ईंदा, रस्ते में तव्हांखे काठ लाहींदे नज़र ईंदा, ऐं पंहिंजो रेड़ियूं जेके रेड़ियूं वाहींदे नज़र ईंदा, चिंजके वाहींदे नज़र ईंदा। अचो त जेके लाड़काना जेके मज़दूर मोतबर जेके मज़दूर मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट था पालनि, इन जे बारे में को पुछूं त अॼु तव्हांजे मोकल जी आहे पोइ बि तव्हां हिते मज़दूरी कंहिं सबब बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वला आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। जीअं त साईं असांजे मुल्क में माशाअल्लाह महांगाई जे हिसाब सां मज़दूर जो हिकिड़े ॾींहुं बि वेठो उन जो त सफ़ा कमु पूरो थी वेंदो। मज़दूर डे आहे, सभु ख़बर आहे बिल्कुलु मज़दूरनि सां छा थियो 1 मई ते, पर असल मसइलो इहो आहे त असांजे हुक्मराननि असांखे इहो ॾींहुं बि मल्हाइण लाइ न छॾियो आहे। जो असां इहो ॾींहुं मल्हायूं, वञी घर वियूं ऐं पंहिंजे बचनि खे जेको आहे उन्हनि सां सुकून सां वेही इन ॾींहं खे असां मल्हायूं उन तौर तरीक़े सां, पर असां उहो चवंदा आहिनि त अलाह थो ॾिए, बाक़ी इन्हनि हुक्मराननि कोन घटि कई आहे। असां इन कोशिशि में आहियूं त पंहिंजा बचड़ा हक़लाल जे पोरे सां पालियूं, ऐं मज़दूर उन्हनि जो बि आहे जिन्हनि वीचारनि क़ुर्बानियूं ॾेई हिन वक़्तु असांखे इहो रस्तो ॾिनो, रोशन ख़्यालु ॾिनो त महिनत कजो। मज़दूरी वारे हिसाब सां असां अॼु पंहिंजे बचड़नि जो रोज़गार कयूं था ऐं अलाह जे नाम सां सदिको वञा। असांखे इहा मज़दूरनि खे इहा ख़बर आहे, इहा सॼी ख़बर आहे, पर केरु पंहिंजो वञी इहो ॾींहुं सीड़ाईंदो? इहो केरु चवंदो त मां जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं विया त बुख ते मरां? असां हुकूमत खे इहा अर्ज़ु था कयूं, अपील था कयूं त असांजे लाइ सस्ताइप कई वञे ऐं असांजे लाइ रोज़गार जा मौक़ा फराहम कया वञनि, ऐं असांखे जेको हिते महांगाई आहे, तेल आहे, पेट्रोल आहे, गिहु आहे, अटो आहे, कणिक 2200 रुपया मण त अटो 4000 रुपया मण। सो असल ॻाल्हि इहा आहे त कमाए मज़दूर 500 रुपया उहो अटो वठे, गिहु वठे, तेल वठे, छा वठे? इन हिसाब सां इन करे इहो हे असांखे यादि आहे, इन जे लाइ असां इहो ई ॻाल्हि आहे। जुलुम लॻो पियो आहे, 6 किनार असांजा निकिरी विया आहिनि ग़रीबनि जा, असां छा था करे सघूं? असांजे बचड़नि खे केरु खाराईंदो बाबा? आख़िरी वेठा आहियूं। अॼु तव्हांखे ख़बर आहे त तव्हांजो मज़दूर डे आहे, बाक़ी छा कंदासीं बाबा? कमाईंदासीं, पेट जी पूजा कीअं कंदासीं? ग़रीब आवाम आहियूं, छा कंदासीं? तव्हां पंहिंजो ॾींहुं नथा मल्हायो। जुलुम लॻो पियो आहे, छा कयूं? महांगाई करे छा करा? 1 मई शिकागो जे शहीदनि जे नाम ऐं मां एतिरो ज़रूरु चवंदुसि, पूरी दुनिया जा मज़दूर अॼु सरापा एहतिजाज आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि। जीअं म्युनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काने जा साथी दोस्त अॼोके ॾींहं ते तव्हांजे साम्हूं आहिनि। मां एतिरो बि ज़रूरु चवंदुसि, शिकागो जे शहीदनि असांजे लाइ रक्त जा नज़राना ॾेई करे ऐं हिन महिल असां मुलाज़िम मज़दूर पंहिंजे हर हिकु शइ जी डिमांड पंहिंजे अफ़सरान ऐं उन सां गॾोगॾु जेके सनदकार दोस्तनि खां झटके वठी सघूं था ऐं वठूं पिया। बिल्कुलु ही सभु शइ तव्हांजे आॾो आहे, सभु दोस्त तव्हांजे आॾो आहिनि। सरापा एहतिजाज आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि। मां पूरे जे पूरे पंहिंजे सच खे मुबारक मोकिलिस कयां त उन्हनि जो अचणु, उन्हनि जो बीहणु ऐं हर जगह ते बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु शिकागो जे शहीदनि जे हिन ॾींहं ते पूरी दुनिया जी जेके मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि या जेके सनतूं आहिनि, कारखाना आहिनि, मिलूं आहिनि, उहे जेको आहे सो इन ॾिहाड़े जे निस्बत सां अॼु आम मोकल आहे उहे बंदि आहिनि। बाक़ी जेके जेको आहे बेरोज़गारी जेकी आहे उहा तमामु घणी आहे सिंध जे अंदरि,
उन बेरोज़गारीअ जे जेको आहे सबब जे करे, छो त तव्हां असां हितां जा मक़ामी माण्हू आहियूं ऐं बिलखुलूस लाड़काणे जे अंदरि का बि अहिड़ी इंडस्ट्रियल ज़ोन न आहे जंहिंमें जेको आहे पोरियत मज़दूर वञी जेको आहे मज़दूरी कनि, पूरियो कनि। छो त हीअ जेकी मोकल आहे इहा सरकारी सतह ते मलाई पई वञे ऐं सरकारी इदारा, नीम सरकारी इदारा, ख़ानगी इदारा जेके वॾा इदारा आहिनि उहे बिल्कुलु बंदि पिया आहिनि ऐं उते जेको आहे शिकागो जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ असांजूं जेके मज़दूर तंज़ीमूं आहिनि, जीअं अॼु असां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणे में महिनतकश लेबर यूनियन CBA जे तरफ़ां ही जेको आहे रैली कढी ऐं शिकागो जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करे रहिया आहियूं। इहे ई ॿियनि इदारनि में बि मुख़्तलिफ़ तंज़ीमूं पंहिंजा पंहिंजा प्रोग्राम जेके आहिनि मुनक़द करे शिकागो जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करे रहिया आहिनि। पर तव्हां जेको सवाल कयो आहे उनजो जेको जवाबु आहे उहो तव्हां पाण बि ॾेई विया आहियो ऐं मां बि इहो ई अर्ज़ु रखंदुमि त असां घुर था कयूं अॼु हिन पंहिंजे जेको आहे रैलीअ जे तवसल सां पाकिस्तान जी गवर्नमेंट खां त बिलखुलूस जेकी असांजी जेकी लाड़काणो आहे उहो लाड़काणो शहीदनि जो शहर आहे, उन शहर खे जेको आहे मद्देनज़र रखंदे लाड़काणे जे अंदरि हिकिड़ी इंडस्ट्रियल ज़ोन क़ाइमु कई वञे, जीअं असांजा जेके रेहो हलाईंदड़ पोरियत आहिनि, चिंकी हलाईंदड़, रक्शे हलाईंदड़ पोरियत आहिनि, उहे वञी पंहिंजी जेको आहे रोज़ी रोटी करे सघनि। तव्हां दोस्तनि जी हर साल अवां इहो मुतालबो कंदा रहिया आहियो त छा हुकूमत तव्हां ॾे तवजो न आहे या हुकूमत करणु नथी चाहे? न, ईअं कोन्हे को पाकिस्तान गवर्नमेंट हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे या पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत हुजे, उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पोरियतनि खे, मुलाज़िमनि खे रोज़गार जा ज़रिया जेके आहिनि उहे फ़राहम करे ॾिना आहिनि ऐं उनजी निस्बत आदमशुमारीअ जी जेकी शरह आहे उहा तमामु घणी आहे ऐं असां वरी बि अॼोके ॾींहुं शिकागो जे शहीदनि जे हिन ॾींहं जे निस्बत सां जेकी शहीदनि जी जेकी आलमी सतह जी कुर्बानी आहे उन कुर्बानीअ खे मद्देनज़र रखंदे पूरी जेको आहे पंहिंजो आलमी जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खां ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खां इहा घुर था कयूं त जेके रोज़गार जा वसीला आहिनि उहे अञा वधीक जेको आहे वसी कया वञनि। जी नाज़रीन, जीअं तव्हां मज़दूरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त जेकॾहिं असां मज़दूरी न कंदासीं असां पंहिंजा बचा कीअं पालियूं। जीअं त लाड़काणे में या 31 जेको ॾियारो आहे उहो मल्हायो वेंदो आहे, उहो अजरक टोपीअ जो असां बि रब पाक साजनो आहे, असां बि उहो ॾियारो मल्हायूं, असां बि पंहिंजे बचनि सां गॾु वेही करे मोकल जो को ॾींहुं आहे इहो मल्हाए सघूं। पर अफ़सोस थियणो पए त हिननि जो इहो ई चवणो हो त ख़ुदा जेकॾहिं असां हिकु ॾींहं जे करे मोकल था कयूं त असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कीअं करे सघूं। उन सां इन जे करे मज़दूरी कंदासीं, मज़दूरी करे करे असां पंहिंजो पेटनि जो बचनि जो पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं। लाला अब्दुर रहमान तुंहिंजो कैमरा टीम सां गॾु मुंहिंजी सिंध न्यूज़ लाड़काणो।